अस्सलाम वालेकुम साथियो। अॼु स्क्रीन ते जेका शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे ऐं पाण कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि, मूंखे ॿुधाईंदे इंतिहाई फ़ख़्रु महसूसु थींदो जॾहिं मुंहिंजी अॼु साईं सां तफ़सील मुलाक़ात थी त मूंखे ख़बर पई त साईं घण रुखी शख़्सियत आहिनि। ऐं साईं एग्रीकल्चर स्पेशलिस्ट बि आहिनि, पाण प्रोफेसर आहिनि सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम में। सिंधी में ख़ासि तौर ते साईंअ खे ॾाढो शौक़ु आहे लिखणु पढ़ण सां ऐं वॾे ज़माने खां पाण सिंधी अदब सां मुंसलिक रहिया आहिनि। पाण कालम निगार बि आहिनि, मज़मून लिखंदा रहिया आहिनि या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते पाण लिखंदा रहिया आहिनि। ऐं ख़ासि तौर ते ॿुधाईंदो मूंखे फ़ख़्रु महसूसु थींदो त साईं पाण रिसर्च स्कॉलर बि आहिनि। ज़ूलॉजी में साईं जी PhD आहे ऐं लॉ जे हवाले सां ॾिसूं त साईं जो तमामु घणो वकालत ते बि कमु थियल आहे। साईं LLB LMP मुख़्तलिफ़ महारतूं साईं में आहिनि। जर्नलिज़म में साईं जी मास्टर्स आहे, पॉलिटिकल साइंस में। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी ॿुधाईंदे त साईं घणा रुखी शख़्सियत आहिनि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो आहे। ऐं साईं जो मुकमल नालो भाई ख़ान सोलंकी, प्रोफेसर भाई ख़ान सोलंकी। ऐं साईं अॼु अदबी बोर्ड जे हवाले सां तव्हांजा तासुरात रिकॉर्ड कंदासीं। वक़्तु ॾियण लाइ तमामु घणी महिरबानी। सिंधी अदबी बोर्ड अशाती इदारो आहे, क़ौमी इदारो आहे, जंहिंजी शुरूआति 1940 खां सलाहकार बोर्ड जी हैसियत खां थिए थी ऐं 1951 में आलमनि जी अणथक महिनत सां, जंहिंमें GM सैयद, मीरा मोहम्मद शाह, अलामा उमर बिन दाऊद पोटो, सिंधी अदबी बोर्ड जो क़यामु थिए थो। ऐं इन्हनि आलमनि जे दौर में तमामु वॾा कम थिया आहिनि। वॾा वॾा आलिम बोर्ड सां वाबस्ता रहिया आहिनि, जंहिंमें तमामु घणो कंट्रीब्यूशन असां ॾिसूं था त तालिबुल मौला साहब जो बि मिले थो, मोहम्मद इब्राहिम जोए साहब जो बि मिले थो, डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब जो बि मिले थो। अमां छा चवंदो इन बाबति? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं अवां जो तमामु घणो थोराईंदो आहियां त सिंधी अदबी बोर्ड जेको आहे उहो सिंध जी तारीख़ आहे, सिंध जी सुञाणप आहे ऐं उन ते अॼु मूंखे अवां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे त मूंखे हिकिड़ो फ़ख़्रु थिए पियो त मोहतरम साईं डॉक्टर नबी बख्श खान बलोच सिंधी अदबी बोर्ड में लोक अदब ते तमामु घणो कमु कयो आहे। उनखां अलावा साईं मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब जन, जेको मखदूम तालिबुल मौला साहिब जन जो प्रोजेक्ट हुयो, उन में सिंधीअ में तर्जुमा करण जे कम खे तमामु घणो अॻिते हथी ॾिनी ऐं सिंधी अदब में तर्जुमनि जो कमु जेको आयो उन जे हवाले सां सिंधी माण्हुनि में ॿियनि ॿोलियुनि जी ॼाण जी बि वधीक परूड़ पई। ऐं हीउ हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिंमें वक़्त ब वक़्तु जेको आहे नई अदब जो ज़ख़ीरो असां वटि ईंदो रहे थो ऐं असांजा जेके बि सिंधी लैंग्वेज जा पढ़ंदड़ आहिनि उन में वधि फ़ाइदो वठी सघनि। साईं चेयरमैनशिप जे दौर खे ॾिसूं था त तालिबुल मौला साहिब हिकिड़ो तमामु वॾो अरसो सिंधी अदबी बोर्ड जा चेयरमैन रहिया। साईं जे दौर में इंतिहाई तरक़ियाती कम थिया, ख़ासि तौर ते सरतियूं रिसाले जो क़यामु आहे, मुलाज़िमनि जी पेंशन आहे या ॿिया इंतिहाई अहम कम आहिनि। उन दौर में पाण मशीन ॾियारियूं। इन पस मंज़र खे अवां कीअं था ॾिसो? साईं हाणे मखदूम तालिबुल मौला साहिब जन पंहिंजे दौर जी हिकिड़ी वॾी माना अणथक शख़्सियत हुया ऐं मखदूम साहिब जन जो जेको अदबी कमु हुयो उहो आउं त ईअं चवंदुसि त जिते यूनिवर्सिटियूं पंहिंजो कमु पूरो थियूं कनि उतां साईं मखदूम तालिबुल मौला साहिब जन जो जेको आहे सो अकेडमिक हवाले सां, तालीमी हवाले सां, अदबी हवाले सां उतां शुरूआति थींदी हुई। छो जो तालिबुल मौला साहिब जन उन दौर में जॾहिं माना प्रिंटिंग मशीन ॿाहिरों छपाई थींदी हुई त उन दौर में सिंधी अदबी बोर्ड खे पंहिंजी प्रिंटिंग मशीन वठी ॾिनी। जो मूंखे यादि आहे त आउं जॾहिं नंढड़ो हूंदो हुउसि त असांजा बाबा साईं जन राणीपुर हाई स्कूल जा हेडमास्टर हुया त बाबा जन मूंखे गुलफुल रिसालो मंथली घुराए ॾींदा हुआ। माहवार रिसालो मिलंदो हुयो, सरतियूं रिसालो मिलंदो हुयो, महिराण रिसालो मिलंदो हुयो। त इहे शयूं जेके आहिनि असां में ख़ानदानी तौर ते असां में जेको आहे अदबी लिहाज़ खां काफ़ी असां उन में शयुनि खे पढ़ियोसीं ऐं असीं जेको आहे उन में वधीक ॼाण हासिलु कईसीं। त इन हवाले सां आउं चवंदुसि त मोहतरम साईं मखदूम तालिबुल मौला साहिब जन जो तमामु वॾो कमु आहे त उन दौर में जेके ग़रीब माण्हू हुया, जेके उन्हनि अदबी बोर्ड में कमु कंदा हुया, त उन्हनि खे पेंशन जो मुआवज़ो ॾियारियो। त इहा माना उन दौर जे हवाले सां माण्हुनि जी वॾी ख़िदमत हुई, जिन इल्मु अदब खे अॻिते वधाइण में पोरियत माण्हुनि उते वॾो कमु कयो। उन्हनि खे पेंशन मिलणु, मशीन जो अचणु, प्रिंटिंग पंहिंजी अदबी बोर्ड में थियणु, इहो हिकिड़ो वॾो असेट आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां
त एज़ अ प्रोफेसर ऐं सिंध ज़र यूनिवर्सिटी कंडोजाम में ज़रई साइंस मैगज़ीन जो चीफ एडिटर आहियां। त असांखे इन शइ जो अहसासु आहे त जेके शयूं सेहड़जनि कीअं थियूं, शयुनि जी प्रूफ रीडिंग कीअं थी थिए, उन्हनि मज़मूननि खे असीं जेको आहे कीअं जेको आहे सो पढ़ंदड़नि ताईं पहुचायूं था, ऐं उहे प्रिंटिंग मीडिया खां निकिरी करे उहे जॾहिं पढ़ंदड़नि ताईं पहुचनि था त इन में केतिरे अणथक कोरिय जी ज़रूरत पए थी। त इहो सॼो सहरो जेको आहे साईं मखदूम तालिबुल मौला साहिब जन जे करे ई जेको आहे सिंधी अवाम ताईं सिंधी अदब खे जेका हथी मिली, इहा हिकु तारीख़ जो माना जेको आहे सो सोनहरी बाब लिखियो। साईं साॻे ख़ानदान जो सिलसिलो आहे। थोरे अरसे खां पोइ मखदूम जमील ज़मा साहिबु चेयरमैन जी हैसियत सां अचनि था। उन्हनि जे दौर में ऑडिटोरियम ते कमु थिए थो, डिस्प्ले सेंटर ते कमु थिए थो। हाणे असीं अचूं था मौजूदा चेयरमैन साहिबु मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिबु, जेके पाण बुनियादी तौर ते इंतिहाई ख़ूबसूरत शाइर आहिनि, पाण तालिबुल मौला साहिब जा फ़र्ज़ंद आहिनि। साईं जी आमद 2019 में थी ऐं साईं 2019 खां वठी हींअर ताईं तमामु तरक़ियाती कम कया आहिनि, ख़ासि तौर ते इमारत ते हुजे, फास्ट इंटरनेट सर्विस हुजे। हींअर ताईं साईं जे दौर में 250 किताब रिसालनि समेत छपिजी चुका आहिनि, जेके मार्केट में मौजूदु आहिनि। प्रिंटिंग मशीन ॾियारियूं मुख़्तसिर बजट में। हाणे तव्हां एज़ एडिटर इन सॼे कम खे कीअं था ॾिसो? सही सभ खां पहिरीं ज़िक्र कयां साईं मखदूम जमील ज़मा साहिब जन जो। त साईं जमील ज़मा साहिब जन जूं बि सिंधी अदबी बोर्ड में तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि। छो जो डिस्प्ले सेंटर जेको हिन वक़्तु बि रेफरेंस जे हवाले सां, रिसर्च जे तहक़ीक़ जे हवाले सां तमामु वॾो शानदार क़दम आहे, जंहिंमें असांजा तमामु घणा तहक़ीक़ कंदड़ असांजा स्कॉलर्स उन मां तमामु घणो फ़ाइदो हासिलु कनि पिया। ऐं उन सां गॾोगॾु मखदूम जमील ज़मा साहिब जन जेको ऑडिटोरियम जो कमु कयो, इहो बि हिकिड़ो वॾो सारा जो कमु आहे, जंहिंमें 500 खां 800 ताईं माण्हू वेही जेको आहे प्रोग्राम अटेंड करे सघनि था, सिंधी अदब ते लेक्चर ॿुधी सघनि था। त इहो तमामु हिकिड़ो वॾो शानाइतो कमु आहे। साईं मखदूम आतिफ़ साहिब जन जो हिन वक़्तु जेको शानदार कमु आहे उहो इहो आहे त आउं ईअं चवंदुसि त 24 आवर्स, जेकॾहिं आउं ईअं चवां त हिन में वधाउ न थींदो, त मखदूम सईद ज़मा आतिफ़ साहिब जन 24 आवर्स 24 कलाक सिंधी अदबी बोर्ड सिंधी ॿोली जे लाइ पाण पतोड़ींदा रहनि था। ऐं आउं ईअं चवंदुसि त माना मखदूम सईद ज़मा साहिब जन माना एॾो पाण पतोड़नि था सिंधी अदब जे लाइ, सिंधी ॿोलीअ जे लाइ, सिंधी अदबी बोर्ड खे तरक़ी ॾियारण जे लाइ, त जेकॾहिं राति जे ऊंदाईअ में आउं चवां त जॾहिं असांजो अवाम, असांजो सिंधी अवाम गहरी निंड में सुतल हुजे, पर सिंधी अदब जो रखवालो बणिजी मखदूम सईद ज़मा साहिब जन पंहिंजे ताक़त सां, पंहिंजे ज़मीर जे आवाज़ सां सिंधी अदबी बोर्ड लाइ, सिंधी ॿोलीअ लाइ जाखोड़ींदा रहनि। ॾिसो, हुननि जेके बि हिन वक़्त ताईं मखदूम सईद ज़मा साहिब जन जेके बि प्रोजेक्ट्स आंदा आहिनि, या उन्हनि प्रोजेक्ट्स खे हतमी बणाइण लाइ हू वधि खां वधि कोशिशूं वठनि पिया, उहे माना क़ाबिल तारीफ़ आहिनि ऐं उहे तारीख़ जो हिसो आहिनि। हाणे ॾिसो, जीअं पाण पंहिंजे प्रोजेक्ट्स में आणनि था त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो रिसर्च लाइब्रेरी हुजे, जेका अदबी बोर्ड जे साम्हूं क़ाइमु कई वञे, त उन में जेका रिसर्च लाइब्रेरी हूंदी ऐं मोहतरम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जे हवाले सां हूंदी, त उन में जेतिरा किताब हूंदा त असांजा जेके ईंदड़ नसलनि जा जेके रिसर्चर्स हूंदा, उहे हद खां वधीक जेको आहे उन मां हेज़ हासिलु कंदा, उन मां वधीक फ़ाइदा हासिलु कंदा, ऐं रिसर्च खे आउं सम्झां थो त वधीक तरक़ी मिलंदी। छो जो जेको मूंखे ॼाण में आहे, मूंखे जेका ख़बर आहे त मरहूम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु जेको पाकिस्तान जो वज़ीर आज़म हुयो, उहो ख़ुदि बि लाइब्रेरीअ मां किताब एतिरा पढ़ंदो हुयो जो मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे, मुख़्तलिफ़ जेके आहिनि मीटिंग्स अटेंड करे, राति जो जेकॾहिं मोहतरम साईं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जन वापसि ईंदा हुया त बि पंहिंजे कमरे ते भले राति जा 2 थियनि, 2.5 थियनि, 3 थियनि, पर पोइ बि कलाक या अधु कलाक किताब जो मुतालियो करे पोइ सुम्हंदा हुया। त इहो मुंहिंजे ख़्याल में साईं मखदूम आतिफ़ साहिब जन जो तमामु हिकिड़ो साबित क़दम किरदारु आहे त मोहतरम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नाले सां हिकु रिसर्च लाइब्रेरी क़ाइमु कई थी वञे।
त उन सां जेको आहे नौजवान नस्ल खे ईंदड़ तहक़ीक़ कंदड़नि खे वधीक हथी मिलंदी त हू वधि खां वधि तहक़ीक़ जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ते करे सघंदा, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ते करे सघंदा। उन खां अलावा जेका असांजा ॿिया स्कॉलर्स आहिनि, साईं रसूल भाई पलीजो साहिबु आहे, साईं जीएम सैद आहे, उन खां अलावा ॿिया जेके बि आलिम अदीब आहिनि उन्हनि ते वधि खां वधि सुठी तहक़ीक़ थी सघंदी ऐं हिकिड़ो वॾो आला क़िस्म जो जेको आहे आला गुणनि वारो क़दम आहे। उन सां गॾोगॾु साईं मखदूम आतिफ़ ज़मा साहिब जो इहा त हिकिड़ी ॻाल्हि हुई, पर उन सां गॾोगॾु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां रिसर्च हॉस्टल क़ाइमु करणु, इहो इन सां इहो थींदो त जेके असांजा तहक़ीक़दान रिसर्चर्स ईंदा उहे उन हॉस्टल में रहंदा ऐं उन में हू वधि खां वधि जेको आहे सो पंहिंजी तहक़ीक़ ते तवजो ॾेई सघंदा। ऐं ख़ासि ॻाल्हि इहा ऐं इहो चवां त माना हिन वक़्त ताईं प्रिंट मीडिया हिन वक़्त ताईं तमामु घणी महांगी थी चुकी आहे ऐं आउं त चवां थो त माना आतिफ़ साहिब जन जो इहो हिकिड़ो साबित क़दम किरदारु आहे त हिन वक़्त ताईं हुनजे चेयरमैनशिप जे दौर में 250 खां मथे किताब सिंधी अदबी बोर्ड मां पब्लिश थी चुका आहिनि। 250 किताब तमामु वॾो रेशियो आहे ऐं आउं त ईअं चवंदुसि त जेको हुननि जो साबित क़दम ऐं वॾो आला पाए वारो जेको ख़ासि किरदारु आहे उहो इहो आहे त बाबा इन्हनि खे किताबनि खे 50% डिस्काउंट ते ॾियो या स्टूडेंट्स जे लाइ 70% डिस्काउंट ते ॾियो त जीअं माना स्टूडेंट उन मां वधि में वधि फ़ाइदो हासिलु करे सघनि। त 250 किताब हिन दौर में आउं सवेल बि वाज़िब करे चुकुसि त असांजो मैगज़ीन सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम मां माहवार ज़रई साइंस निकिरंदो आहे त असांखे उन मैगज़ीन ते माना पूरो महीनो मुकमिल तौर ते पूरो करणो पवंदो आहे, मुकमिल तौर ते उन जी प्रूफ रीडिंग करणी पवंदी आहे त जीअं असीं सुहिणे नमूने सां सिंध जे आबादगारनि ताईं सिंधी अदब में असां ज़रई रिसालो मोकिले सघूं त जीअं हू उन में वधि में वधि फ़ाइदो हासिलु करे सघनि त असीं कहिड़े जेको आहे मुंदनि जा फ़सुल पोखियूं ऐं उन फ़सुलनि मां असीं पैदावार कीअं हासिलु कयूं। त हिकिड़े मैगज़ीन कढण जे लाइ असांखे पूरो महीनो पूरो करणो पवंदो आहे, पर नंढड़े थोरे पीरियड में थोरे अरसे में मखदूम सईद ज़मा साहिब जन 250 किताब पब्लिश कराए हिकिड़ो तमामु वॾो ख़ूबसूरत कारनामो सर अंजाम ॾिनो आहे। अच्छा, इन सां गॾोगॾु आउं इहो बि ॿुधाईंदो हलां त हाणे जेको वीहनि हुननि हिकिड़ो ॾाढो मखदूम आतिफ़ साहिब जन ॾिनो आहे त हैदराबाद में तिलक चाड़ीअ वटि जेको सिंधी अदबी बोर्ड जो बुक शॉप आहे उहो इलाही ज़बून हालीअ में अची वियो आहे। हाणे साईं जन हिकिड़ो पंहिंजो स्कीम इहो मौक़िफ़ ॾिनो आहे त इनखे असीं ॿीहर तामीर करायूं ऐं इन जे मथां असीं हॉस्टल ठाहिरायूं त जीअं जेके बि असांजा अदीब दानिश्वर परे खां अचनि त उहे उते राति जो रही सघनि ऐं जीअं उन में पढ़ंदड़ जेके आहिनि उहे सुठे नमूने सां किताबनि जो सही उन शॉप तां मुतालियो करे उन्हनि तां सही नमूने सां किताबनि खे ॾिसी पंहिंजा किताब ख़रीद करे सघनि। त इहे जेके आहिनि इंतिहाई साबित क़दम जेके आहिनि से साईं जन जा कारनामा आहिनि ऐं इहे अहिड़ा कारनामा आहिनि जेके सिंध जे तारीख़ में सदाईं सदा हयात रहंदा, सदाईं साबित क़दम रहंदा ऐं इहे हिकिड़ा मिसाली किरदार काउंट थींदा। ऐं इहो ई सबबु आहे जो असीं सिंधी ॿोलीअ खे सिंधी अदबी बोर्ड खे असीं शाया शान तरीक़े सां अॻिते वधाए सघूं था ऐं इन सां असीं नई नसुल खे वधीक सगारो बणाए सघूं था त जीअं असांजो नओं नसुल जेको आहे सिंधी ॿोलीअ खे उजागर करे सघे। ऐं उन सां गॾोगॾु अञा ख़ासि तव्हांखे आउं इहो ॿुधाईंदो हलां त मखदूम सईद ज़मा साहिब जन जी इहा स्कीम आहे त सिंध जे हर ज़िले में लाइब्रेरी क़ाइमु कई वञे ऐं बुक शॉप क़ाइमु कयो वञे जीअं नौजवान नसुल या असांजा पढ़ंदड़ या सिंधी ॿोलीअ जा जेके बि घण घुर आहिनि उहे उन्हनि बुक शॉप तां किताब ख़रीद करे सघनि ऐं उन लाइब्रेरीअ में पंहिंजे रेफरेंस तौरु वधीक किताबनि तां पढ़ी सघनि। त इहे जेके आहिनि तमामु वॾा कारनामा आहिनि ऐं सारा जोगा कारनामा आहिनि। ऐं त ईअं चवंदुसि त बाबा जेके शयूं ॿोलीअ खे वधीक ॼाणींदियूं त उहे शयूं जेके आहिनि तारीख़ जो हिसो हूंदियूं। त मखदूम आतिफ़ साहिब जन जंहिं तरीक़े सां सिंधी अदब जी ख़िदमत पिया कनि ऐं उन सां गॾोगॾु सिंधी अदबी बोर्ड खे जीअं सगारो पिया बणाइनि त इहे शयूं
हमेशह क़ाइम ऐं दाइम रहंदी ऐं जेको आहे सिंधी ॿोलीअ खे हमेशह हथी ॾींदी। साईं मां चाहींदुसि त हिन वीडियो जे तसलसुल सां मां ॾिसंदड़नि खे इहो बि ॿुधाईंदो हलां त साईं नयूं स्कीमूं मुतारिफ़ कराइनि पिया, जंहिंमें ऑडियो बुक्स बि असां जल्द शुरू कयूं पिया त किताबी जेके बि आहिनि ऑडियो बुक्स में ॿिन्ही वेबसाइट्स ते अदबी बोर्ड जी वेबसाइट्स ते अचनि। हिकिड़ो यूट्यूब चैनल जो बि असां इफ़्तिताह कयूं पिया। फेसबुक ते सिंधी अदबी बोर्ड जो पेज पहिरीं ई मौजूदु आहे। लोक अदब जो अंग्रेज़ी ऐं उर्दू में तर्जुमो इन ते बि असां कमु शुरू कयूं पिया। हर ज़िले जी शख़्सियत, सक़ाफ़त ऐं तारीख़ी मागनि मकाननि ते साईं जो हिकिड़ी स्कीम आहे त अंग्रेज़ी में किताब अचनि। इहे सभु स्कीमूं मुस्तक़बिल जूं स्कीमूं आहिनि जिन ते इंशाअल्लाह जल्द खां जल्द कमु कयो वेंदो ऐं असांखे उमेदु आहे अॼोको दौरु सिंधी अदबी बोर्ड जे उरूज जो दौरु आहे। हिन वीडियो जे आख़िर में तव्हां को पैगाम ॾियणु चाहींदो? हा बिल्कुलु, एज़ अ प्रोफेसर आउं इहो पैगाम ॾींदुसि त मखदूम आतिफ़ साहिब जन जा ही जेके बि प्रोजेक्ट्स आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ ज़िलनि में बुक शॉप्स क़ाइमु करणु, मुख़्तलिफ़ ज़िलनि में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में लाइब्रेरीज़ क़ाइमु करणु, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो रिसर्च लाइब्रेरी अदबी बोर्ड में क़ाइमु करणु, इहे जेके बि प्रोजेक्ट्स आहिनि इन लाइ आउं ख़ासि तौर ते जेको आहे इहो रियासत जी ज़िमेवारी आहे ऐं असीं सिंध हुकूमत खे इहा गुज़ारिश कंदासीं त हू सिंधी अदबी बोर्ड खे वधि खां वधि जेको आहे इन्हनि स्कीमुनि जे लाइ बजट पेश कई वञे। बजट जेकॾहिं ॾिनी वेंदी त इहे कम ख़ुशि असुलूबीअ सां ऐं जेको आहे पाया तकमील ते असीं पहुचाए सघंदासीं ऐं ख़ुशि असुलूबीअ सां मखदूम साहिब जन इन शइ खे पूरो कंदा ऐं जॾहिं इहे शयूं पूरियूं थींदियूं त इहो सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब जो अणखुट जेको आहे तारीख़ जो विरसो बणिजी वेंदो। साईं वक़्तु ॾियण लाइ वॾी महिरबानी। सदा सलाम।